अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله الذي أرسل رسوله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كل نفس ذائقة الموت وإنما توفون أجوركم يوم القيامة فمن زحزح عن النار وأدخل الجنة فقد فاز وما الحياة الدنيا إلا متاع الغرور صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है जो बेशक डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है लरजता हूँ कफन से पर पहनना जरूर है
हो जाता हूँ गमगीन जनाजे को देख कर, लेकिन मेरा जनाजा भी उठना जरूर आए। होती है बड़ी कपकपी कब्रों को देख कर, पर मुद्दतों इस कब्र में रहना जरूर है। मैं किसी को क्या इल्जाम दूं अपनी मौत का ए दोस्त, इस दुनिया में सताने वाले भी अपने थे और दफनाने वाले भी अपने। संग पसी सुरहो नथी मता हो तन पंहिंजो कन, जे हुयूं दर मथे दादुलियूं से पियूं रत रोअन, लखे लोदियूं हितां बानियूं बारो चन, हिते थियूं सैयद सैयद कन शल अॻियां सैयद सैयद चवन। जे भाई जोगी थिया त कहो कल में संदीकार, पूरो रहो पंजन सी आया टीह नटार, से दागादार जमेरा सुजानी रब जी। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जेको भी इंसान इन दुनिया में आयो आहे जरूर उनके हिकिड़े ॾींहुं इहा दुनिया छॾी। लना मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूलिल मौत वबनूलिल खराबी। रोज़ानो हिकिड़ो फ़रिश्तो आहे जेको हर इंसान जे दर ते वञी ऐलान थो करे, लिदूलिल मौत वबनूलिल खराब, ए इंसानो मरण जे लाइ ठाहियो ॾर, यानी जेको ॼायो आहे सो मरंदो, जेका शइ ठही आहे उहा ॾर। ऐं मौत जी काई मुंद कान्हे। कणक जी मुंद, सारनि जी मुंद, वोङनि जी मुंद, कमंद जी मुंद, अंबनि जी मुंद, सूफ़नि जी मुंद, नारगनि जी मुंद। मौत अहिड़ी शइ आहे जंहिंजी काई मुंद कान्हे। ॿार ते बची सघे थो, जवान ते बची सघे थो, पोगे ते बची सघे थो, जाहिलनि ते त ईंदो पर आलम बि मरंदा। बीमारनि ते त ईंदो पर तंदुरुस्तनि जा बि जनाज़ा पिया न कनि। मुरीद त मरंदा पर मुर्शिदनि खे बि मौत न छॾी। कारकुन त मरनि था पर लीडरनि जा बि जनाज़ा पिया न कनि। सियारे में बची सघे थो, उन्हारे में बची सघे थो, ॾींहं जो बची सघे थो, राति जो बची सघे थो, सफ़र में बची सघे थो, घर में बची सघे थो। ऐं आया असां वारे सां पर हितां वञिबो बिना वारे। मतां ईअं सम्झो त पहिरियों बाबो मरंदो, पोइ अम्मा मरंदी, पोइ वॾो भाउ, पोइ ॿियो नंबर, पोइ टियों नंबर।
मां 7 नंबर ते जेस ताईं नंबर अचे तेस ताईं मस्ती करे वेठा। जॾहिं नंबर आयो पोइ तैयारी करी। सो बाबा नंबर ते न आहे, अबू अम्मा वेठा पुटनि जा जनाज़ा वञी कब्रिस्तान में। वॾा ॿाहिर वेठा नंढा मरी विया। सो हर वक्त तैयार हो बलताती बगततन कुरान दो फमा मौत ओचित हुई। शेख फरीदुद्दीन अत्तार वॾो बुजुर्ग हुयो जंहिं पंधनामो लिखियो। इहो पारां वॾो सेठ हुयो, मुश्क ऐं अंबर जो वॾो कारोबार। अत्तार माना अतर वारो। दुकान ते वेठो हुयो, हिकिड़ो फ़कीर आयुसि दरवेश। चई शेख साहब अल्लाह जे नाले ते ॾे। हू गिराकनि में मसरूफ़, हिन ॾे निहारे ई न। वरी ॿियो दफ़ो उन फ़कीर चयो शेख साहब अल्लाह जे नाले ते ॾे। हिन फ़कीर खे ॾिठो ई न। त उन फ़कीर खे कावड़ आई। चई शेख साहब मरणो बि अथई या कोन अथई? त हुन बि कावड़ में चयसि त जीअं तूं मरंदे तीअं मां मरंदुसि। तो उन फ़कीर चयो अच्छा मूं वांगुरु मरंदे? चई हा मां तो वांगुरु मरंदुसि। तो उन दरवेश चयो ॾिस त मां कीअं थो मरां। दुकान जे साम्हूं वॾे आवाज़ सां चई अल्लाह अल्लाह। 3 दफ़ा अल्लाह जो नालो वरितई दम पर। पोइ हुन फरीदुद्दीन हो कारोबार छॾियो। पोइ हुन दरवेश जी गोदड़ी वेॻाई। पोइ अल्लाह अल्लाह में लॻी वियो। हुनजो मौत बि ईअं थी। इहा आहे तयारी। असांजी 60 साल 70 साल उमिरि थी वई आहे, रोज़ानो ज़मीन ते बि वञो था त कणिक जो फसल कीअं थी वियो, माकड़ खाई त कान वई। पाण खणाए वञी पुट जी दुकान ते बि वेहूं था त सेल घणी थी, ग्राहक घणा आया। कॾहिं कब्रिस्तान बि विया। कॾहिं पुट खे चयो पुट कब्रिस्तान खणी हल, छो त उतां जे लाइ का शइ आहे ई कान। बैंक ते बि महीने 2 महीने वेंदा आहियूं, मैनेजर खां पुछा कंदा आहियूं त बैलेंस घणो। सो बाबा कॾहिं कॾहिं कब्रिस्तान बि वेंदा कयो, हरू भरू बि वेंदा कयो। कोशिशि कयो त रोज़ानो वञिजे, छो त दुनिया में त 60 साल 70 साल रहणो आहे, क़ब्र में त 1000 साल। हज़रत आदम अलैहिस्सलाम के भी 7,500 या 8,000 साल गुज़री विया। माना उन वक़्त खां वठी जेकी वियास हो मोटिया ई अञा अलाए केतिरो वक़्तु रहणो। फमन कान यरजू लिका रब्बी फलयामल अमलन सालिहा। रब फरमायो जंहिंजो यकीन थी वञे त मूंखे मरणो आहे त पोइ मौत जी तयारी करे। यकीन आहे या न? पोइ तयारी कयो। तयारी इहा थोरी आहे जो सॼो ॾींहुं होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसूं, उताक में तास ऐं पता खेॾूं, जुआ व्याज रिश्वत गारियूं गिला, सॼो ॾींहुं मोबाइल ते नाच गाना। इहा तयारी न आहे। फलयामल अमलन सालिहा। रब फरमा अमल चङा कयो। जेको अमल चङा थो करे इहो मौत जी तयारी करे थो। जेको निमाज़ पढ़े थो इहे तयारी करे थो। अॼु हिते वाइज़ ॿुधण जे लाइ आया आहियूं त माना सवाब थिए, नेकी मिले, या बि मौत जी तयारी। दीन जे हर मसले में इख्तिलाफ था। निमाज़ में इख्तिलाफ, रोज़े में इख्तिलाफ, हज में इख्तिलाफ, ज़कात में इख्तिलाफ। हिकिड़ा निमाज़ सीने ते हथ ॿधी करे पिया पढ़नि, ॿिया दुन ते, के वरी हथ छॾे पिया। इख्तिलाफ आहे या न? के पेशमाम जे पोयों अलहम्द पढ़नि था, के नथा पढ़नि, के आमीन ॾाढा चवनि, के आस्ते चवनि। इख्तिलाफ आहे। रोज़े में इख्तिलाफ। हिकिड़ा जल्दी सेरी कनि, इफ्तारी देर सां, जीअं शिया।
असां वरी सेहरी देर सां कयूं, इफ्तारी जल्दी, छो त नबी से फमा अखिर सेहर, सेहरी आखिरी वक्त में कयूं। अज्जलुल फित्र, इफ्तारी जल्दी कयूं। इख्तिलाफ आहे, ज़कात में इख्तिलाफ, हिकिड़ा चवंदा ज़कात फर्ज़ आहे, ॿिया चवंदा ज़कात आहे ई कान। पर माण्हुनि त ख़ुदा जी खुदाई में इख्तिलाफ कयो, नबी साईं जी नबूवत में इख्तिलाफ कयो। अहिड़ा माण्हू बि दुनिया में आहिनि जेके चवंदा अल्लाह आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो दरियो आयो, इमाम साहब खां सवाल कई, चई अल्लाह आहे? इमाम अबू हनीफ़ा फरमायो अल्लाह आहे। चई दलील? हज़रत इमाम अबू हनीफ़ा फरमायो लखे मुसलमान, आलिम, बुज़ुर्ग, वली, सहाबा, नबी, रसूल सब चवंदा अल्लाह आहे, तंहिंजे करे मां बि चवां थो अल्लाह आहे। चई से इहो मज़बूत दलील त न आहे, को मज़बूत को अकुली दलील जो। इमाम अबू हनीफ़ा फरमाइस तोखे पी आहे? चई हा पी आहे। इमाम अबू हनीफ़ा फरमाइस दलील? चई से अम्मा थी चवे तई मुंहिंजो मुड़ुस आहे, तुंहिंजो पी आहे। इमाम अबू हनीफ़ा फरमाइस तोखे शर्म नथो अचे, हिकिड़ी मांगे जे चवण ते मञी थो त ही मुंहिंजो पी आहे। ऐं मां लखे मुसलमान, आलिम, बुज़ुर्ग, वली, नबी, रसूल चवंदा अल्लाह आहे, मां उन्हनि जो चयो न वठां। सभु चयो अल्लाह आहे। वरी उन दर पुछा कई त अल्लाह काथे आहे? इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि खीर जी चोरी घुराई। उन दर खे चयूं त हिन खीर में मखण आहे? चईं आओ मखण आहे। इमाम साहब फरमाइस काथे आहे? चईं सॼे खीर में आहे। इमाम अबू हनीफ़ा फरमाइस जीअं मखण सॼे खीर में आहे, ईअं रब बि सॼे जहान में। जीअं मखण ॾिसण में कोन थो अचे पर मञी थो त मखण आहे ऐं सॼे खीर में आहे, ईअं रब बि ॾिसण में कोन थो अचे पर मुसलमान खे मञिणो आहे त रब आहे ऐं सॼे जहान में रब। जे इंसान में रूह आहे पर ॾिसण में अचे थो, मञो था त रूह आहे, ऐं जिस्म जे ज़रे ज़रे में रूह आहे, ईअं रब बि ॾिसण में नथो अचे पर मुसलमान खे मञिणो आहे त रब आहे, सॼे जहान में रब आहे, वण जे पन पन में रब आहे, जबल जे पत्थर पत्थर में। बस हिकिड़ो वाहिद मसलो आहे मौत जो, जंहिं ते सॼी दुनिया जो इत्तिफ़ाक़ आहे त मौत बराबरि। मुसलमान भी मने तो मौत बरहक, काफर भी मने तो मौत बरहक। जेके रब जी ज़ात के मञन था उहे त चवन था मौत बरहक, पर जेके दहरिया खुदा जी ज़ात जा मुनकिर उहे भी चवन था त मौत बरहक। ऐं कुरान भी ये तुझे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत फरमाई जा भी दुनिया में चुरंदड़ शइ आहे हुन जे मथां मौत जो ज़ाइक़ो ज़रूर ईंदो। इंसाननि जे मथां मौत ईंदो, जिन्ननि जे मथां मौत ईंदो, जीतनि जानवरनि जे मथां मौत ईंदो, पखिन परिंदन जे मथां मौत ईंदो, बरी मखलूक जे मथां मौत ईंदो, बरी मखलूक जे मथां मौत ईंदो। पर पीर सादिक जा मुसलमानो अहिड़ो वक़्तु बि ईंदो जो आसमान जे मथां बि मौत ईंदो त ज़मीन जे मथां बि मौत ईंदो। मां नथो चवां, क़ुरान तू फरमाए इज़ा समाउ फतरत, फरमाई जॾहिं न आसमान जे मथां मौत ईंदो त इहो आसमान फाटी ज़रा ज़रा बणिजी वेंदो। वइज़ल कवाकिबु इंतसरत, सितारनि जे मथां मौत ईंदो त इहे सितारा बि मींहं जे कणनि वांगुरु पिया हेठि किरंदा। इज़ा शम्सु कुव्विरत, सिज जे मथां मौत ईंदो त इहो सिज बि बेनूर थी वञी जहन्नम में किरंदो।
जबल नहीं पहाड़न जे मथा मौत ईंदो फरमाई अल कारियतु मल कारिया वमा अदराक मल कारिया यौम यकूनु अन्नासु कल फराशिल मबसूस व तकूनुल जिबालु कल एहनिल मनफूश। फरमाइना जबल नहीं पहाड़न ते मौत ईंदो ते जबल ही पहाड़ भी उन्यल कपा वांगर पिया उॾामंदा। दरिया नहीं समुंडन जे मथा भी मौत ईंदो। फरमाई वइदल बिहार फुज्जिरत जॾहिं इन्हनि दरिया नहीं समुंडन जे मथा मौत ईंदो क़ुरान तो फरमाए इन्हनि खे भी बाहि लगी वेंदी। हालांकि पानी बाहि खे विसाईंदो आ पर जॾहिं इन्हनि ते मौत ईंदो त दरिया नहीं समुंडन खे भी बाहि लगी वेंदी। वइदल अर्ज़ु मुद्दत ज़मीन जे मथा मौत ईंदो व अलक़त मा फ़ीहा व तख़ल्लत व अज़िनत लिरब्बिहा व हुक़्क़त। फरमाई जॾहिं न ज़मीन जे मथा मौत ईंदो त जेके भी शयूं ज़मीन जे अंदर हूंदियूं सभिनि खे कढी करे ॿाहिरि फिटो कंदी। सॼी ज़मीन लेवल में हिकु थी वेंदी। ला तरा फीहा इवजन वला अमता। कुरान तो फरमा ज़मीन में न हेठाई हूंदी न मथाई हूंदी न वारीअ जा दड़ा हूंदा न जबल ऐं पहाड़ हूंदा न जॻहूं हूंदियूं न वण हूंदा। सॼी ज़मीन लेवल में हिकु थी वेंदी तपी टामे जी वॻी। सचो कुरान सचो इहो वक़्तु ईंदो वरी सभु माण्हू निकिरंदा मतां तव्हां चओ त मरी वियासीं त छुटासीं। वलक़द जीतुमूना फुरादा कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा बल ज़अमतुम अल्लन नजअल लकुम मौइदा। रब फरमायो वरी अहिड़ो वक़्तु भी ईंदो जो तव्हां सभु हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं हज़रत ईसा खां वठी क़यामत जी दीवार ताईं जेके इंसान मरी विया मिट्टी थी विया या वाङनि बाहि में 4.5 बनाए दरिया में उछलाए छॾी मच्छूं उन्हनि खे खाई वयूं। फाड़ींदड़ जानवर समुंड जा उन्हनि खे खाई विया। कुरान तो फरमाए क़यामत जो ॾींहुं थींदो सभु तव्हां मां रब जे आॾो ईअं ईंदव जीअं पहिरियों दफ़ो अम्मा जे पेट मां ॿाहिरि आयो। युशरु नासु यौमल क़ियामति हुफ़ातन उरातन गुरला। नबी से फरमायो पूरी दुनिया जा इंसान कब्र मां ॿाहिरि निकिरींदा उन्हनि जा मथा भी उघाड़ा हूंदा पेर भी उघाड़ा हूंदनि जिस्म ते भी कोई कपिड़ो कोन हूंदो। फरमायो जीअं बच्चो अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकिरंदो आहे ईअं सभु इंसान कब्र मां ॿाहिरि निकिरंदा। कब्र माना ज़मीन। अम्मा आजाद कयोसीं अर्रिजालु वन्निसाउ जमीअन यंजुर बाज़ुहुम इला बाज़। इहा जुरत वरी अल्लाह ताला मां आशा खे ॾिनी। साईं जन खां ॿियो को माण्हू सुवाल न करे सघे। अम्मा आशा नबी से का सवाल कयोसीं मर्द भी हुते औरतूं भी हुते मर्दन जे जिस्म ते भी कोई कपड़ो न औरतुनि जे जिस्म ते भी कोई कपड़ो न। ई त हया ऐं शर्म जो मक़ाम हूंदो। मर्द औरतुनि खे ॾिसंदा औरतूं मर्दनि खे ॾिसंदियूं। नबी से फरमायो या आशा अल अम्रु अशद्दु मिन अन यंजुर बाज़ुहुम इला बाज़। आशा मामलो एॾो सख़्तु हूंदो
एडो दर्दनाक ॾींहुं हूंदो जो मर्द खे ज़रूरत न थींदी जो औरत ॾे निहार, औरत खे ताक़त न थींदी जो मर्द ॾे नज़र। अल्लाह जो गज़ब ऐं कहर जुंबश हरकत में हूंदो। हाणे ट्रेन खे बाहि लॻी पंजाब जी, दोस्तनि ॻाल्हि कई त पीउ पुट ट्रेन में हुया, पुट टप ॾिनो ट्रेन मां, पर पीउ जी सार न लधई त बाबू काथे। पीउ खे बाहि लॻी त पुट जी ख़बर कान्हे, पुट जी सार न पियो लहे त पुट काथे आ। ही त हिते ई जान, हू जान त अलाए छा। ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहुर रहमान। कुरान तो फमा का मुल्ला मौलवी का पीर फकीर का ज़ाकिर ज़वार का वली गो सके त ॻाल्हाइण जी हिम्मत न थींदी, पर नबी ऐं रसूल बि ख़ुदा जे आॾो ॻाल्हाए न सघंदा। यौम यजमउल्लाहु रुसुल, हज़रत आदम को वठी असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सब नबी ऐं रसूल गॾु थी वेंदा। हाणे पहिरीं पुछा नबीअनि जी थी थिए। फयकूल माज़ा उजिबतुम, हेॾो नबीअनि जी उम्मत भी बीठी हूंदी। अल्लाह ताला पर नबीअनि ऐं रसूलनि खां सुवाल कंदो, ॿुधायो मुंहिंजा नबी ऐं मुंहिंजा रसूल, तव्हां हिन पंहिंजी क़ौम खे दीन जी दावत ॾिनी, तौहीद ऐं रिसालत जो पैगाम हिननि खे तव्हां पहुचायो, ॿुधायो हिननि तव्हांखे छा जवाब ॾिनो। कुरान दो फमा नबी ऐं रसूल अल्लाह जे कावड़ जो ताब बर्दाश्त करे न सघंदा, चवंदा कालू ला इल्म लना, या अल्लाह असांखे कोई पतो कोन्हे। नबीअनि ऐं रसूलनि जो इहो हाल हूंदो त असांजो छा। वरी अल्लाह ताला अकेले अकेले नबीअ खां पुछा कंदो, ही त गॾिजी करे पुछा, वरी अकेले अकेले नबीअ खां पुछा। शुरुआत वॾनि खां। अल्लाह ताला फरमाईंदो, काथे आ मरियम जो पुटु ईसा। असां त चवंदासीं असांजो ॿार सॼो मुर्शिद थी, असांजो मुर्शिद कामिल आहे, पाण ई असांखे छॾाईंदो। बाबा परावन डटन ते न लॻो। वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, कुरान तो फरमा कोई कंहिंजो ॿार कोन खणंदो। मां तव्हां खां पुछां थो, अबे अम्मा खां वधीक मुर्शिद आहे? औलाद जी लाइ सब खां वधीक दुनिया में ख़ैर ख़्वाह अबू अम्मा है। अबे अम्मा को वधीक मुर्शिद मेहरबान आहे। पुट खे जो तकलीफ़ थींदी आहे त अबे अम्मा खे वधीक तकलीफ़ थींदी आहे मुर्शिद। मुर्शिद त ख़ुशि थींदो त चङो थियो जो बीमार थियो, हाणे ईंदा मूं वटि धागे तावीज़ जहिड़ा, उहो त ख़ुशि थींदो। त ही बेईमान बीमार थियनि त अचनि, वो तो खुश थींदो आहे त मुरीदनि खे तकलीफ़ थिए त मूं वटि ॿकर खणी अचनि, गाबा ऐं पाॾा काहे अचनि। अबे अम्मा खां वधीक मुर्शिद ॿियो कोई कोन अथव ख़ैर ख़्वाह। पर क़ुरान तो फमा लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमिज़िन बिबनी, पीउ पियो क़यामत जे ॾींहुं रब खे चवंदो, या अल्लाह मुंहिंजे पुटनि खे बाहि में साड़ मूंखे बचा। अम्मा केॾी मेहरबान हूंदी आहे औलाद ते जो वात मां गिरह कढी ॾींदी आहे।
पर कुरान तो वमा क्या मजेरी अम्मा पे रब के चौंदी मुझे बच्चन के बाहर में साग मुखे बचा वसाहिबती अज़ाल जा जे करे अबे के छजू अम्मा के छजई बाहर भेनरू के छजई क्या मजेरी अज़ाल एडी बेवफा थी वेंदी जो कुरान तो फरमाए रब के चौंदी या अल्लाह मुझे घोट के मुर्स के बाहर में साग मुखे बचा भायर केड़ा वफादार हूंदा प्रवाखी कुरान तो फरमा भायर भी रब के चवंदा या अल्लाह मुंहिंजा नंढा ॿार वॾा ॿार सभु बाहि में सड़ल मां बचा व फसीलती लती तूवी क़ौम जो वॾो ई सरदार जंहिंजे लाइ असां सभु कुझु कुर्बान कंदा आहियूं तो बाबा मौलविन के भी छो दीन इस्लाम के वोट जगह की जरूरत ना है सरदार जो हुक्म है इन के वोट जो वो सरदार जो क्या मजरी चंदो मुझे कुटुंब कबीले मुझी कौम के बाहर में साग मां बचा तो बियो केरा वकाल रसूल या रब आसरो ता नबी से पर कुरान तो फरमा अल्लाह जो दादलो नबी अल्लाह जो प्यारो नबी भी क्या मजरी चंदो इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा मुझी कौम मुझे कुरान के छड़े दिनो इते जेकर मां के को पूछा कया तो साल में घणा खत्मा कढंदा हो तो जवाब जीरो साल में पर जिंदगी में का मानू खत्म न कजो अक्सर ही है सजी जिंदगी गुजरी वही कुरान जो हिकड़ो खत्म न कयो असां जगह रमजान ही हाफिज भी बस रमजान में दिसंदा शुक्र तो जो रमजान जो महीनो आहे इन्हनि हाफिजन के कुछ पैसा दियो था पैसा न दियो तो ये खत्म ही न पढ़े असां जो हिकड़ो हाफिज हुयो चईं रमजान पढ़ायो मैं सजो महीनो नमाज 20 रकातूं तरावी पछाड़ी में दिनों कुल 2500 टके भी रकात न वही हिसाब जो कम तो टके भी रकात सो बाबा इन जी खिदमत कंदा कयो खिदमत न कंदो नि खत्म ही न पढ़ाईंदो हाफिजन के भी घुर्जे तो लालच न कर लालच न कर असांजा बुजुर्ग असांखे फरमाईंदा तो दीन जो कम कयो तो पहिरें नंबर ते तमा मकुन लालच न कयो बे नंबर ते जमा मकुन गडु भी न कयो इन जो बैंक में पैसा रखंदो बीमार थी सो अल्लाह जो वास्तो थो बैंक में पैसा न रखो कारोबार में लगायो भला जगह ठहरायो 10 मिस्त्री कम कंदा मजदूर कंदा उन्हनि जी रोजी ठही पई कारखानो ठहरायो सवे मजदूर उते मजदूरी कंदा उन्हनि जी रोजी थींदी बैंक में पैसा जो रखी जंहिंजो कंहिंखे फ़ाइदो अहिड़ियूं बीमारियूं लॻंदियूं जो पूरा ही न पवंदा जमा मकुन गॾु न कयो 3 नंबर ते वरी मना मकुन मना भी न कयो केर जे खिदमत करे दीन ख़ातिर तो वरी उनखे रोकियो भी न ये न चोस त बाबा असां ये अल्लाह जी नेमत है केर जे असांखे ॾींदा आहिनि माण्हू हालांकि अल्लाह ताला असांखे सभु कुझु ॾींदो आहे ॾिनो आहे पर मना न कंदा दीन ख़ातिर खिदमत कंदा ये न चो बाबा असांखे ज़रूरत ई न आहे असां मोतबर आहियूं मना भी न कयो खिदमत कंदा कयो दीनदार हिकिड़ो हमलो वरी इहो भी थे तो मौलवी वैज़ कंदा पैसा छो था मुफ्त में वैज़ कर ये हाफिज साहब कुरान मजीद पढ़ाए तो कारी साहब यो 7000 8000 पगार छो तो मुफ्त में दीन जो कम करे ये मुफ्ती साहब हदीस तो पढ़ाए यो पैसा छो तो वठे मुफ्त में दीन जो कम करे बाबा यो हमलो आए कि न हाँ ये मौलवी जेके वाइस था कर ये नांग तो कोन जो मिट्टी खाई
माना इन्हनि खे पैसा न ॾियो जीअं वाइज़ न थियनि, जलसा न थियनि, माण्हू अचनि था जलसनि में। हिते जेकर मां कंहिंखां पुछा कयां त क़ुर मजीद तर्जुमे सां क्या पढ़ियो आहे, हदीसुनि जे किताबनि खे छॾियो, क़ुर मजीद तर्जुमे सां क्या पढ़ियो, हज़ारनि में कोई हिकु माण्हू हूंदो। इहे वीचारा वाइज़नि में अचनि था, पोइ दीन जूं ॻाल्हियूं ॿुधनि था क़ुर हदीस जे रोशनी में, खोड़ बेनमाज़ी नमाज़ी। मां तव्हांखे कारगुज़ारी ॿुधायां नी, तबलीग जमायत वांगुरु हफ़्तो गुज़री वञे कारगुज़ारियूं न खुटंदियूं, एॾा माण्हू हिदायत ते अची विया आहिनि वाइज़नि। हज़ारे बेनमाज़ी नमाज़ी थी विया, हज़ारे मुशरिक मुवहिद थी विया। के ख़ासि असांजा दोस्तनि जेके असांजा वाइज़ ॿुधी करे हिदायत ते अची विया, उन्हनि जा वाक़िया तव्हां ॿुधंदो त तव्हांखे चीखूं निकिरी वञनि त वाइज़नि जो फ़ाइदो आहे। तव्हांजो क़ुर मजीद वठी ईंदा हो कुतुब खाने तां, पोइ हुनखे पैसा ॾींदा हो या मुफ़्त में वठी? पैसा न ॾियोसि, बाबा असां क़ुर पढ़ंदासीं तोखे सवाब मिलंदो, पैसा छो था ॾियोसि? उते 2000 ॾेई था अचोसि 500 जे नुस्खे जा। कदीमी कुतुब खानो कराची में जो तव्हां किताब वठी ईंदा हो, दीनी किताब, भला राविंड ईंदा हो, फज़ाइल अमाल वठी ईंदा हो, मुफ़्त में वठी ईंदा। उनखे चओ नी बाबा असां मस्जिद में फज़ाइल अमाल पढ़ंदासीं, दीन जो कमु थींदो, तोखे सवाब थींदो। उते पैसा छो था ॾियो? उते चओ था साईं असां पैसा नथा ॾियूं, क़ुर जा पैसा नथा ॾियूं, मिठाई था ॾियूं, पन्ननि जा पैसा न आहिनि, क़ुर जे अखरनि जा पैसा। ही हिते जेके मौलवियुनि खे असां पैसा था ॾियूं, बाबा इहे क़ुर जा पैसा न आहिनि, इहे वीचारा टाइम कढी वेठा आहिनि। कारी साहब इनजी 8000 पगार, इनखे बच्चा आहिनि, ज़ाल आहे, अबो अम्मा अथसि, 24 कलाक वीचारो वेठो आहे क़ुर मजीद थो पढ़ाए। इहे टाइम जा था इन्हनि खे पैसा। मां जो आयो आहे ॻोठ में मदरसो आहे, ख़ैबर में मदरसो आहे, 50 तालिब उते आहिनि, 20 तालिब ॻोठ में आहिनि, बच्चा आहिनि, न्याणियूं आहिनि, बीमारियूं आहिनि। असांखे मलाइका त कोन, तव्हां जहिड़े ॻोल्ही मलाइका आहिनि, हिननि वटि न बुखार आहे, न बीमारी आहे, न मानी आहे, न भाॼी आहे, न लटो, न कपिड़ो, आसमान मां हिननि जे लाइ नाज़िल थी। राति मां बलोचिस्तान खां आयो आहियां ॻोठ हिन प्रोग्राम जे लाइ, वरी मूंखे हाणे उॾाई वञे, छो तारीख़ मूंखां वरिती हुअमि, वीचारनि जलसो मौज तारीख़ खां पोइ रखियो। वरी उतां मां आयो आहियां 10 बजे, उतां निकितो आहियां, हाणे घणो थियो 2 बजे, 5 कलाक थी विया मां हिते वेठो आहियां। तव्हां 5000 ॾींदो या पटका बदिराईंदा हो? 50,000 ॾींदो, इहो त किरायो, गाॾी जो ख़र्च आहे, ड्राइवर जो, टैक्सी जेतिरो बचाईंदी आहे, असां मोल में वीचारनि खे बचंदो हो। इहे दुश्मन आहिनि जेके हमलो पिया कनि, त वाइज़ बि बंदि थियनि, मदरसा बि बंदि थियनि, न बच्चा क़ुर मजीद पढ़ंदा, न मौलवी वाइज़ कंदा, न माण्हू सुधरंदा। काफ़रनि जो यहूदियुनि जी सोच ई आहे, वद्दू लौ तकफुरून कमा कफरू फतकूनून सवाअन। कुरान तो फरमा काफ़िर इहे था चाहिनि जीअं असां काफ़िर आहियूं, तव्हां बि काफ़िर थियो। मौलाना फज़ल रहमान साहब तक़रीर कई त काफ़िरनि जो, यहूदियुनि ईसाइनि जो नज़रियो इहो आहे, असां मुस्लमाननि खे था चवनि त असां बि यहूदी आहियूं नाले जा, असां तौरेत पढ़ूं त कोन था, न निमाज़ था पढ़ूं, न शरइया कामनि ते था हलूं। ईसाई चवनि था त असां ईसाई आहियूं, पर असां इंजील पढ़ूं त कोन था, ॾिसो ई कोन था इंजील खे, न अमल था कयूं, आज़ादी सां घुमंदा था अचूं। तव्हां ही ॾाढ़ियूं, ही पटका, ही मस्जिदूं, ही मदरसा, ही वाइज़, ही जलसा, इहे छो था कयो? असां वांगुरु आज़ाद हुजो, बसि नाले जा मुस्लमान। ही उन्हनि जी सोच ई आहे। ऐं इमरान ख़ान जेको आयो न, माण्हू चवंदा आहिनि साईं मौलवी इस्लामाबाद विया, वरी घुमी मोटी आया, कयूं त कुझु बि कोन्हे। माना तव्हांजो नज़रियो आहे त असां इस्लामाबाद खे बाहि ॾेई अचूं, सॼो इस्लामाबाद साड़े अचूं हा, मारियूं हा, पंहिंजा लाश खणी अचूं हा, पोइ ख़ुशि थियो आहे। इहो त यूरोप वारनि जो नज़रियो आहे, अमेरिका, बर्तानिया, यहूदी, ईसाई, उन्हनि जो बि नज़रियो इहो आहे त ही मौलवी विढ़नि मरनि,
मुल्क जो नुक़सान थे। बैरूनी असांजो दोस्त रहंदो आहे इस्लामाबाद में, सो मां वियुसि उन वटि, पोइ चईंसि असांजा ॿार ॾाढो ख़ुशि हुया त मौलवी महीनो ॿ महीना रहंदा, रोड बि बंदि थी वेंदा, शहर बंदि थी वेंदो, स्कूल बंदि थी वेंदा, असां रांदियूं खेॾंदासीं, घुमंदासीं फिरंदासीं, ॾाढा मज़ा थी वेंदा। पर हिते त का शइ कान्हे, स्कूल बि खुलिया पिया आहिनि, रोड रस्ता बि खुलिया पिया आहिनि, असां वारा मज़ा त सभु विया। सो हिन आवाम जो नज़रो इहो अथव त बाहियूं ॾियो पोइ भला बाबा, ॿाहिरी दुनिया जे इशारे ते जेके एहतिजाज थींदा हुन में बाहियूं लॻे, माण्हू मरंदा। तव्हांखे ख़बर आहे सखर में मौलाना तकरीर कई त 20 सालनि खां बाद 20 साल मुसलसल ॿाहिरी दुनिया में इहो ई हुयो त ही ॾाढ़ी वारा, पटके वारा, ही मदरसन वारा, ये दहशतगर्द आहिनि, ये इंतिहा पसंद आहिनि, ये तंग नज़र आहिनि, असांखे इंसानी न पिया सम्झनि। पर तव्हां इस्लामाबाद पहुतव, पंहिंजनि त मञो पर दुश्मननि बि मञो त ही अमन पसंद आहिनि, ही नज़रियाती माण्हू आहिनि, शरीफ में शरीफ इंसान आहे। तकबीर, नारे तकबीर, उलमाए दियोबंद, उलमाए दियोबंद, नारे तकबीर। इसराइल खुद तस्लीम कयो त 40 साल असां जेका मेहनत कईसीं, अरबे डॉलर ख़र्च कयासीं, उहे सभु पाणी थी विया। इमरान पियो चए त मौलवी आहिनि कोन, ही त लखे मौलवी गॾु थिया आहिनि, लानतूं था कनि इमरान ते त असां हिनखे पैसा ॾिनासीं छो। मिर्ज़ा मसरूर कादियानी जो वॾो, उन जा तव्हां बयान ॿुधो, उन ख़ुदि चयो त इमरान ऐं ताहिल कादरी असांजे लाइ कुझु बि न कयो, असांखे ख़ाली ॾटा ॾिनऊं। जेसि ताईं ये मौलवी ज़िंदा आहिनि फज़ल रहमान वारा, तेसि ताईं असांजी पाकिस्तान में कुत्ते जेतिरी बि इज़त न हूंदी। ही कादियानी कादियानी कुत्तन ते, कादियानी के हामिन ते, पाकिस्तान के गद्दारन ते, नारे तकबीर। कायदे जमियत हज़रत मौलाना फजलुर रहमान, कायदे जमियत हज़रत मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। मौलाना तो उते चयो त हाणे 50 साल ताईं कंहिंखे ज़रूरत न थींदी त तव्हांजे मदरसे ॾे केरु मेरी अखि सां निहारे ऐं चवे त मदरसनि वारा दहशतगर्द आहिनि। हाणे त एजेंट्स वारा अचनि, स्पेशल ब्रांच वारा असांजे मदरसे में अचनि त पेट त फाड़ियो। अॻे त हफ़्ते में 2 दफ़ा सिटिया ईंदा, हाणे त अचनि। इहा कामयाबी आहे या? अल्हम्दुलिल्लाह उलमा कामयाब, उलमा जी जदोजहद कामयाब आहे कि ही आई त हिन जी त रिट ख़त्म थी वई आहे। अमेरिका जे व्हाइट हाउस मां ख़ुदि बयान आयो, रेडियो में ख़बरूं आयूं, उन्हनि चयो त इमरान पंहिंजे मक़सद में नाकाम थी वियो, इंतिहा पसंद ग़ालिब थी वियो। ही दुश्मन थो बने, छो त असांखे इंतिहा पसंद सम्झंदा। उहे ख़ुदि चवनि था त इमरान नाकाम वियो, इंतिहा पसंद ग़ालिब थी वियो। घबराइण जी ज़रूरत न आहे, परेशान थियण जी ज़रूरत न। हुननि जी सोच इहा आई त मदरसा बंदि थी वेंदा, स्कूल में तब्दील थी वेंदा, ही मस्जिदूं सभु औकाफ खाते में हली वेंदियूं, मौलवियुनि जा वात असां बंदि कंदासीं पैसा ॾेई करे, पोइ जेके कानून असां पास कंदासीं उन्हनि ते असां अमल कराईंदासीं, मौलवी पुछंदा ई कोन। जीअं ॿाहिरि मुल्क में बाबा सऊदी अरब में कानून पास थियो त सिनेमा हॉल ठारायो, का मौलवी खे ज़रूरत थी जो ॻाल्हाए, औरतूं भली बेपर्दा थी करे गाॾियूं हलाइनि, का मौलवी खे ज़रूरत थी जो उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए। पर अल्हम्दुलिल्लाह ही असांजा जेके मिलियल मार्च एहतिजाज थिया, इन में हिकिड़े बि मक़सद में हू कामयाब कोन थी वियो, उलमा कामयाब थी। सभु वाइदो कयो त उलमा जो साथ ॾींदासीं। क़यामत जो ॾींहुं थींदो, मरंदासीं वरी उथंदासीं, उते ईमान कमी ईंदो, अमल चङा कमी ईंदा। सो पहिरें नंबर ते पंहिंजो अक़ीदो दुरुस्त बनायो, ॿिए नंबर ते अमल चङा कयो। वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह
असदुल्लाह जो आगे वाइस थींदो या दिमाग में आगे पे हां बस ये हिकड़ी आयत वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह रब फरमायो मुसलमानों मुझे रसूल के दुखाए जो न 22 सिपारो सूरत आज़ाब तू पढ़ा अल्लाह से फरमायो मुझे महबूब के दुखाए जो न बाबा असां जो इते गुनाह कंदासी व्याज रिश्वत गारियूं गिला कूड़ ॻाल्हायूं नमाज न पढ़ूं नबी से के खुशी थींदी या दुख थींदी ऐं हर सूमर जी रात नबी से वट आमाल नामा फरिश्ता खणी था वञनि हदीस में अचे उते रिपोर्ट था वञी पेश कनि फरिश्ता ऐं असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हयात नबी आहे तव्हां चवंदो त नबी से ज़िंदा हुयो त पोइ नबी से खे क़ब्र में छो दफ़न कयो साहब ज़िंदा खे दफ़न कबो साहबा नबी से के दफन कोन कयो पर नबी से के जन्नत जे बंगले में साहबा इकराम सुमारो आराम फरमायो तो असांजो अक़ीदो आहे त नबी से जंहिं जाइ ते आरामी आहिनि अल्लाह वटि इन जाइ जो मक़ाम अर्श खां बि मथी आहे बैतुल्लाह खां बि मथी आहे पर जन्नतुल फिरदौस बि इन जाइ जो मुक़ाबिलो न करे सघंदी जिथे साईं जन आरामी नबी से त जन्नत जे बंगले में कह तव्हांखे चयो आहे त साहब नबी से क़ब्र में दफ़न कयो नबी से के त जन्नत जे बंगले में रखो उते अमाल नामा खणी था वञनि फरिश्ता रिपोर्ट था ॾियनि वञी साईं फलाणो वासवान सॼे हफ़्ते में हिकिड़ी बि नमाज़ न पढ़े जुमे ते बि न आयो सॼो ॾींहुं ड्रामा फिल्मूं आलिमनि जी गिला नेकनि जी गिला गारियूं गिला गीबत हदीस में अचे थो नबी से खे ॾुख थो पए पर के फरिश्ता खणी था वञनि साईं फलाणो तुंहिंजो उम्मती सॼे हफ़्ते में हिकिड़ी बि नमाज़ कज़ा न रमज़ान जा रोज़ा बि रखे पियो क़ुरान जो दौर पाड़े वारनि सां मिटनि माइटनि सां नेकी अल्लाह जो नबी उम्मत जूं नेकियूं थो ॾिसे त ख़ुशि थो थिए नबी से दुआ था घुरनि अॼु वाइदो कयो त उहे अमल कंदासीं जंहिं सां अल्लाह बि ख़ुशि थिए अल्लाह जो रसूल क़ुरान मजीद में सॼे क़ुरान मजीद जो ख़ुलासो इहो अथव अल्लाह खे राज़ी कयो अल्लाह जी इबादत कयो मोहम्मद मुस्तफ़ा खे राज़ी कयो मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत कयो 3 नंबर ते इंसाननि खे राज़ी कयो इंसाननि जी ख़िदमत कयो सॼे क़ुरान मजीद जो ख़ुलासो इहो अथव सॼो वाइदो कयो त रब जी इबादत बि कंदासीं पंहिंजे महबूब जी इताअत बि कंदासीं इंसान ज़ात खे ॾुखाईंदासीं कंहिंखे बि ॾुखायो न सिंधी में चवंदा आहिनि ॾियो नथा त ॾुखायो न ख़िदमत नथी पुॼे त कंहिंखे तकलीफ़ त न ॾियो इंशाअल्लाह इन्हनि 3 हुक्मनि ते असां अमल कयूं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मरण जी देर आहे जन्नत में पहुचण जी देर आहे अल्लाह से को दुआ अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए